हाँ अम्मा कारी न हुई। अरे कैसे हुई? अबा रंग जी कारी अबा बाबा अम्मा जू अखियों में तो फिरनी हूँ। अरे बाबा नक भी तो बिनोज अबा चप्पल तो ढूलास। अरे अबा 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 कन्न भी तो पड़ा हो अम्मा जा अबा अम्मा जी केडी कुंभ निकल होती। अबा अबा अम्मा जी चेल भी तो चबी हुई पुराना बाजा का तो सब फिर रहा हूँ जो अम्मा जी। बाबा अथन का भी रुंडी हुई देख कल्याण करते खबर अरे पराई रंग जे करे पजी मां मोथा बिचा चुप करो लेकिन लूनी हुई अरे जेता के जने निपा है जहर ने कर दे भागो अब जमीन तो पान पियो अम्मा मरे हाथे चढ़िया हाथ पर कूड़ सुगल है अड़का पानी साफ पियो अरे ही पिज़्ज़ा हुई वो पिज़्ज़ा पा जेड़ा बब्बा हुन के होया तेड़ा बब्बा सब कुछ हिन के आप ही होता है बा हाथ पुगाल मजबूत ये घर दूर जगह में हूँ अरे ये मुझा तो कहाँ जा वाह सांझा सांझा अरे अरे तो बता हाजी साहब मुझी थी ना अब्बा अब्बा अरे बाबा ये तो मुझे दोस्त है। अरे तो माँ का थे तो जमा अच्छा जी दुश्मन अरे ये तो सारे रूह जी रानी है सब अल्लाह हाय 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 ओ बा अरे तारा पाण इंसाफ कयो अपानी है यार जवानी जवानी अल्लाह नो कसम बाबा हल कह दिठो तो कोन ना हाँ सही अंगूठे दी जवानी है अरे जवानी में बेहा लूसी लपाटी हो जाते सजो जहारो अबे जे खर्च के पट को निराला तो करो खाने आलन मसालन मरहबा। अरे क्या जाना बा सुनाती बा न बा अरे हाँ हाँ सुना तो मैं अरे तू हुआ ना जो नंढड़ा बार खड़ी वनी सऊदी तो भाई कपाई तो वो ताने ना बामा हाजिला दो वाला तो गुमशुम खाने पुत्रा। अरे हाँ 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 लधो इनको जो सऊदी में हाँ बा अरे के बुक मारे नन तू यो तो बरा मानी का था मोकली यही यो 2 साल पेटी जा था इन भागो कौन आयो जा आयो ये खाली था खनी आयो थी अरे खाली था अरे खुदा जी का मार पौधा से तो के खबर आ तो 2 साल है पेटी तो बोले था मानी मोकली। अरे रे ए नूर मिठे कसमा मुझे सामो घरा मानी खाई और गुरायो नहीं उठो अरे मां चंपेट भरे खाते बस तेरे करे मोकले नु मुखे कड़ी खबर जाने वाली पुरानी ते तो कुआत करा डोडन असा छा खाऊं ए यो शुक्र करे चा तो मां मासी सदोड़िया का कुछ मानी वधी के पचरा है ए बाबे जी भी खई है हां मां जो वरी केड़ी मासी के तकलीफ जा बस हाणे जेका मानी आहे ई हाले अंदर ता खाओ ठीक है आयो पहलवान जेको हाले भी बापे शुक्रिया अलावा हलो अंदर वरी अचे अली भागवत 10 पेटी हलो अचो मुखे तो पहलवान से पान के तो से पहलवान रे वनो माला क्या तारो पहलवान का मुल्क मशहूर हुई ये जो रिजवान गुल बदर खान ये अली रोशन ये सलीम साईं ये सब हमारे आगे हुई अरे आइडियल मना पसंदीदा वणंदड़ अरे गाल तो बुझो पर तुम तो मुझे बा गुल जी दोस्त ना हाँ मां दिल जी दोस्त आया पर प्यार तो ना थी क्या आई लव यू माय लव यू यो उधर अरे यो आई लव यू तो फिल्म में चौंदा है छोकरो छोकरी के चौंदा ऐ वाली पान मेरी बाप पर भी पाइदा थे हाँ आई लव यू उन के चवंदा आहियूं जेके पंहिंजे जो मालिक बणाइणो हूंदो आहे। हाँ पर यो गाल बुध यो तो समझ दो गैर जो सवाल आहे गैर जो सवाल ॿियो न त इहो कीअं थो थी सघे ऐं तूं प्यार त मूंसां थी करी वरी यारी मूं वारे ख़ासि आहे इहो त समझ दो कारोबारी जो केस आहे कारोबारी तव्हां कॾहिं बि न सुधरंदो कॾहिं बि हिन जहालत जी कुल मां न निकिरंदो 21वीं सदी थी हले ऐं तव्हां उते पिया आहियो अञा ताईं इहा गैरत आहे माई इहा जहालत कोन्हे इहा गैरत आहे हाँ
इहा गैरत आहे त तव्हां के छोकिरी के न्याणी के रुगो हिन ॻाल्हि जे करे कारोकारी था कयो त उहो कंहिंसां खिली पई ॻाल्हाए। हाँ, इहा तव्हांजी गैरत आहे। तव्हां मासूम न्याणियुनि खे पंहिंजे गैरत जे भड़का चाढ़े छॾियो, इहा तव्हांजी गैरत आहे। हाँ, ॿुधाए मूंखे वरिया, ॿुधाए, इहा गैरत आहे। छा तव्हां सिंध जी औरत खे एतिरो कमज़ोर सम्झो आहे, एतिरो कमज़ोर सम्झो आहे त हू कंहिंजी बि ॻाल्हियुनि में अची पंहिंजो पाण कंहिंखे ॾेई छॾींदी? जवाब दे मूंखे। हाँ तो ये कौन दबाए छो थी? तूं छा ॿुधाईंदे? तूं त पाण हिन पूरी गैरत जो गुलाम आहीं। तोखे ख़बर आहे असां जहिड़ा इंसान दोस्ती लफ़्ज़ खे अलाए छा सम्झंदा आहियूं। दोस्ती त हिकिड़ो पाक ऐं साफ़ रिश्तो आहे, हिकिड़ो सुठो रिश्तो आहे जंहिंखे तव्हां जहिड़ा माण्हू ख़राब कयो आहे। ॿुध त सही